ही आहे असद पंवर मुझो तमाम बेस्ट फ्रेंड पुराने टाइम का हे उन दौर का मुझो दोस्त आ जे दौर में जेकरे मिसाल एतरो हुंदो जेकरे असा के बस में भी वेंदा त कैलेंडर असा के छा चंदो जो इने विक्रा वदो न मैं तो भली कच्चा ठीक है उन दौर दोस्त आ ही आहे आगा शुएब माशाल्लाह किरो हियर भी क्यूट आ पर हे उन दौर का जरे ने वार वार खूबसूरत हुंदा ॾाढा वॾा हुंदा ऐं ॾाढो नफ़ीस नाज़ुकड़ो ऐं सनड़ो ईअं क्यूट क्यूट हे उन दौर जो दोस्त आहे जॾहिं सफ़ा क्यूट हूंदो न त ही जिथे बि असां वेठी वेंदा या वेंदा त जेके माण्हू खे ॾिसंदा उहे वरी असांखे पंहिंजे मुंहुं कन में एतिरो पुछंदा आहे त छोकिरो न ऐं माशाल्लाह असलान दस्तगीर कंहिं बि तारीफ़ जो मोहताज कोन्हे को कोटड़ी जो रहवासी आहे ऐं माशाल्लाह जेतिरा ड्रामा या ख़बर न आहे कॾहिं मिलंदे जॾहिं गाननि में मॉडल थी रहियो आहे हे बि असांजो उन दौर जो दोस्त आहे पर हे असां खां वॾो हूंदो असां जॾहिं हिन सां गॾु घुमंदा असां हिन सां घुमंदा त माण्हू असांखे चवंदा अरे नियत सही नथो अरे पाण खां वॾनि छोकिरनि सां गॾु न घुमंदो कर सो अल्हम्दुलिल्लाह कल आगा शुएब सां जो मुंहिंजी मुलाक़ात थी कल हिन हिकिड़ो जुमिलो चयो ईअं शादी खां पोइ जी लाइफ जी डिस्कशन जो थी त आगा चयो त यार ज़ाल मुड़ुसनि में जॾहिं कॾहिं हा हाणे ही असांजो दोस्त ॾाढो प्यारो दोस्त हा इंट्रोडक्शन ठीक है साईं जो बि ॾाढो प्यारो असांजो दोस्त हैदर कादरी साहब ठीक है जॾहिं बि हिन सां मुलाक़ात कंदा आहियूं त सभु डप में कंदा आहियूं त कहिड़े ज़लील न थी वञे ॾाढो प्यारो दोस्त आहे जॾहिं बि ईंदो आहे इलाही इज़त सभिनि जी केॾी इज़त अफ़ज़ाई कई अथसि थैंक यू ॻाल्हि पियो कयां त हिन जी शादीअ जे हवाले सां जो ज़िंदगी जी डिस्कशन थी हिन चयो यार कॾहिं कॾहिं मूंखे जेकॾहिं असां ज़ाल मुड़ुसनि में कुझु थींदो आहे न झगड़े या अहिड़ी का ॻाल्हि आहे त मां कावड़ ईंदी आहे त पोइ मां घर मां हलियो वेंदो आहियां मूंखे हीअं हिकिड़ो जुमिलो हिकिड़ो यादि अची वियो लतीफ़ो पुराणे टाइम जो हिकिड़े 70 साल जे पोड़े चयो त असां मां जॾहिं खां शादी कई आहे असां ज़ाल मुड़ुसनि जो कॾहिं जहिड़ो ई न थियो हमरा चयोसीं इहो मुमकिन ई न आहे त 70 साल तव्हां गॾु रहिया ऐं तव्हांजी उमिरि जेको आहे 90 साल ऐं 70 साल तव्हांजी शादी खे थी आहे चई न हिकिड़ो जहिड़ो बि न थियो आहे छो हिन जी वजह छा आहे चई असां जॾहिं शादी कईसीं त पाण में इहा कमिटमेंट कईसीं ज़ाल मुड़ुसनि त मां चयो पंहिंजी घरवारी खे जेकॾहिं मूंखे गुस्सो अची वञे त तूं बसि पोइ किचन में हली वेंदी कर ऐं मुंहिंजी घरवारी चयो त जेकॾहिं मूंखे गुस्सो अची वञे त तव्हां बाग़ीचे में हलिया वेंदा कयो त ईअं बसि हैदर भाई सॼी ज़िंदगी बाग़ीचे में गुज़री वई लगी सो माशाल्लाह हिनखे जॾहिं गुस्सो ईंदो आहे ॿाहिरि हली वेंदो आहे ऐं सॼी ज़िंदगी ॿाहिरि बाग़ीचो करे कार में हूंदी बाग़ीचे कार में हूंदी अच्छा तव्हांखे लॉकअप थींदे केतिरो टाइम थियो आहे साईं लॉकअप थींदे मूंखे 10-11 साल थी हलिया 10-11 साल असां लॉकअप शादी खे चवंदा हुआ तव्हांखे मुंहिंजी 2012 में थी आहे मूंखे 12 साल थिया ऐं ॿी ॻाल्हि ॿुधाए हे 2 दफ़ा चालान थियल अथव यार हाणे हे हिन जा 2 केस आहिनि सो पहिरियों केस कॾहिं थियो साईं मुंहिंजा 2 केस जेको आहे न उहो सीज़र थिया आहिनि नॉर्मल कुझु बि न आहे अच्छा लॉकअप सां हिकिड़ी ॻाल्हि यादि अची वई त हिकिड़ो मुड़ुसु वेठो हूंदो आहे पंहिंजी ज़ाल वटि ऐं हुनखे चवंदो आहे त बेगम तोखे यादि आहे त 10 साल पहिरीं पाण डेट पे आहीं त मूं चयो हा अच्छा ज़ाल सम्झी त हिनखे पुराणी ॻाल्हियूं यादि हुजनि न अच्छा ज़ाल जो मुंड भरे उन हिसाब सां चई हा बिल्कुलु पाण ॾिस चई पोइ तुंहिंजे पीउ छापो आयो यादि अथई त चई हा मूंखे यादि बाबा अची वियो हुते चई बाबा यादि तुंहिंजे पीउ मूंखे जॾहिं झले थो 2 शर्तूं रखियूं हुई चई या त 10 साल क़ैद खां या त मुंहिंजी धीअ सां शादी कर त चई हा चई पोइ मूं हुनखे छा चयो मुंहिंजे नाम 10 साल क़ैद कोन खाईंदुसि ऐं शादी कंदुसि चई काश अॼु 10 साल थिया क़ैद मंज़ूर करे छॾिया अॼु आज़ाद बि थी वञा जेल मां अच्छा मज़ाक पाई जाइ ते पर शादी ते ज़्यादातर लतीफ़ा छो ठहंदा आहिनि सर तूं असांजो सीनियर आहे जानी ॻाल्हि आउं हिकिड़ी शइ चवंदो आहियां हाणे इहा वीडियो मुंहिंजे घर वारा ॾिसंदा हाणे माराया थी सॼो हाणे दोस्त मिलिया थो भाॼाई अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे का हे वीचारो हिकिड़ो ईअं सम्झो नियाणियुनि जहिड़ो ॿार आहे बसि मनी हिन सां मज़ाक कंदा आहियूं जी हा अच्छा मूं हिकिड़ी शइ आउं सॼी संगत खे चवंदो आहियां त
त जॾहिं इंसान हिकिड़ी गर्लफ्रेंड हूंदी आहे, गर्लफ्रेंड जेतिरी बि हुजनि उन सभिनी जी अलॻि अलॻि तबियत हूंदी, उहा वरी फ्यूंसी थी थिए तॾहिं बि। अच्छा ज़ाल जॾहिं ज़ाल थी न त उहा ज़ाल हिकिड़ी थी, तूं जंहिं दोस्त खां पुछंदे तोखे इहा हिकिड़ी प्रॉब्लम ॿुधाईंदो जेको तूं चवंदी यार मुंहिंजे घर जी ॻाल्हि पियो ॿुधाए, उहा हिकिड़ी प्रॉब्लम आहे। आउं चवंदो अच्छा एलियन हूंदा आहिनि, एलियन एलियन आहे कसम सां हलो आया न हा बाबा हैदर सभिनि खां हाथ कराए मरे त सभु मरनि। दोस्तों अॼु मां हैदराबाद में अरसलान दस्तगीर आगा शुएब ऐं असद पंवर सां गॾु हुयुसि। इहे मुंहिंजा बेस्ट फ्रेंड रहिया आहिनि ऐं काफ़ी टाइम खां पोइ असांजी मुलाक़ात थींदी आहे। सो हक़ीक़त इहा आहे त सभ खां जेका बहितरीनु दोस्ती आहे न उहा हूंदी आहे जेका पुराणी दोस्ती हुजे। तव्हांजो जेॾो पुराणो दोस्त हूंदो न उहो ओॾो तव्हांखे मज़ो ॾींदो। सो असांजा दोस्त तव्हांखे कीअं लॻा ज़रूरु पंहिंजी कमेंट में राय ॾिजो। ऐं आख़िर में कुझु अरसलान छा चवंदो? मां सभिनि दोस्तनि खे ईद त निकिरी वई आहे, अॼु ईद जो चोथों ॾींहुं आहे, पर ईद मुबारक चंद सभिनि संगत खे ऐं उन सभिनि फैननि जो थोराइतो आहिनि जेके अञा बि मूंखे फेसबुक ते कमेंट्स कंदा आहिनि त तव्हां वापसि शोबिज़ में अचो, प्रोजेक्ट कयो, को ड्रामो कयो। इंशाल्लाह हैदर खे चऊं था का अहिड़ी शइ ठाहे जंहिंमें असीं गॾिजी अचूं।